बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक पंजूं दर्जे टेम जंहिंजो उनवान आहे असांजो मुल्क। पहिरें हिन सबक जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवालनि जा जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं ॿियनि एक्सरसाइज़नि जे तरफ़। नवां लफ़्ज़ आहिनि। लफ़्ज़ आहे क़बाइली, माना क़बीलनि ते मुश्तमिल। लफ़्ज़ आहे मुखिया, माना अहम। लफ़्ज़ आहे बंदर, माना बंदरगाह। लफ़्ज़ आहे नदी, माना दरिया। लफ़्ज़ आहे तहज़ीब, माना रहणी कहणी। लफ़्ज़ आहे मुल्का मुल्क, माना ॾेहां ॾेह। लफ़्ज़ आहे पंजाब, माना पंज पाणी। लफ़्ज़ आहे जाबलू, माना जबलनि वारो। लफ़्ज़ आहे मालामाल, माना शाहूकार भरपूर। लफ़्ज़ आहे महिमान नवाज़ी, माना महिमाननि जी ख़िदमत। लफ़्ज़ आहे शामिल, माना गॾु या मिलियल। लफ़्ज़ आहे बंदरगाह, माना सामूंडी किनारे ते उहो हंधि जिते ॿेड़ियूं ऐं जहाज़ सामान लाहीनि ऐं खणनि। लफ़्ज़ आहे इलाइक़ो, इलाइक़ो माना कंहिं मुल्क जो हिसो या भाङो। लफ़्ज़ आहे वादी, माना आबाद ज़मीन, सिधी ज़मीन या माथिरी। लफ़्ज़ आहे अहिड़ीअ रीति, माना इन नमूने या इन तरह। लफ़्ज़ आहे सक़ाफ़त, माना उथणी वेहणी, रहणी कहणी, हलत चलत जो नमूनो। लफ़्ज़ आहे पखेड़, माना एराज़ी। लफ़्ज़ आहे सियाहत, माना घुमण फिरण। लफ़्ज़ आहे क़दीम, माना पुराणो, अॻाटो या पुराणे वक़्त जो। लफ़्ज़ आहे लिहाज़, माना ख़याल, ध्यानु, सांगो। लफ़्ज़ आहे साराह, वाखाण या तारीफ़। मिश्क अलिफ़। हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे मोहन जो दड़ो कहिड़े सूबे में आहे? जवाब, मोहन जो दड़ो सिंध सूबे में आहे। सवाल नंबर ॿियो, आबादीअ जी लिहाज़ खां पाकिस्तान जो कहिड़ो सूबो वॾो आहे? जवाब, आबादी जे लिहाज़ खां पंजाब पाकिस्तान जो वॾो सूबो आहे। सवाल नंबर टे, पखेड़ जी लिहाज़ खां पाकिस्तान जो कहिड़ो सूबो वॾो आहे? जवाब, पखेड़ जे लिहाज़ खां बलोचिस्तान पाकिस्तान जो वॾो सूबो आहे। सवाल नंबर चार, शाहराह रेशम कहिड़े इलाइक़े मां गुज़रे थी? जवाब, शाहराह रेशम गिलगित बिल्तिस्तान जे इलाइक़े मां गुज़रे थी। सवाल नंबर पंजूं ऐं आख़िरी सवाल, ख़ैबर पख्तूनख्वा जी गादीअ जो हंधि कहिड़ो आहे? जवाब, ख़ैबर पख्तूनख्वा जी गादीअ जो हंधि पिशावर आहे। बे, पंहिंजे मुल्क जे बारे में 6 जुमिला लिखी ॾेखारियो। जवाब, हाणे जुमिला ठाहींदासीं। नंबर 1, असांजो मुल्क पाकिस्तान हिकु इस्लामी मुल्क आहे। जुमिलो नंबर 2, हितां जी आबादी जो मुखिया धंधो ज़राइत आहे। जुमिलो नंबर 3, कराची असांजे मुल्क जो सभ खां वॾो शहर आहे। जुमिलो नंबर 4, सिंधू दरिया हितां जो सभ खां वॾो दरियाह आहे। नंबर 5, असांजे मुल्क में आबादीअ जी अक्सरियत मुसलमाननि जी आहे। नंबर 6, पाकिस्तान जी गादीअ जो हंधि इस्लामाबाद आहे।
जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा उबतड़ लफ़्ज़ लिखो माना ज़िद लिखो, जीअं नंढो वॾो। ही लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा ज़िद लिखंदासीं यानी उबतड़ लफ़्ज़ लिखंदासीं। पुराणो ज़िद आहे यानी उबतड़ लफ़्ज़ नओं। आम उबतड़ लफ़्ज़ ख़ासि। ज़मीन उबतड़ लफ़्ज़ आहे आसमान। धार उबतड़ लफ़्ज़ आहे गॾु। दाल, हेठि ॾिनल सूबनि जी मुख्य ॿोलियुनि जा नाला लिखो। सिंध, हाणे सिंध में ॿोली ॻाल्हाई वञे थी मुख्य सिंधी। पंजाब, पंजाब जी मुख्य ॿोली आहे पंजाबी। अहिड़े तरह सां बलोचिस्तान, इन जी मुख्य ॿोली आहे बलोची। ख़ैबर पख्तूनख्वा, इन जी मुख्य ॿोली आहे पश्तो। हेठि ॾिनल जुमलनि खे सही यानी टिक जी निशान सां निशानदही करियो त कहिड़ो जुमिलो माज़ी यानी गुज़िरियल वक़्त जो, कहिड़ो हाल यानी हलंदड़ वक़्त जो, ऐं कहिड़ो मुस्तक़बिल यानी ईंदड़ वक़्त जो आहे। यानी जुमिला जेके आहिनि हेठि आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं, कहिड़ो जुमिलो माज़ी जो, कहिड़ो हाल जो ऐं कहिड़ो मुस्तक़बिल जो आहे। उन्हनि ते टिक निशानी यानी टिक मार्क कंदासीं। हलूं था जुमिलनि जे तरफ़। दोस्तो हाणे जुमिलनि खे टिक कंदासीं। पहिरियों जुमिलो आहे तारिक मानी खाधी। मानी खाधी माना इहो थी वियो माज़ी में, त पाण हाणे ज़मान माज़ी ते टिक कंदासीं। नंबर जुमिलो ॿियो आहे उहे ॿार आहिनि। आहिनि माना मौजूदु आहिनि, त इहो ज़मान हाल जो जुमिलो थी वियो, ज़मान हाल ते टिक कंदासीं। अहिड़े तरह सां जुमिलो टियों आहे सजाद ज़हीन छोकिरो आहे। आहे माना मौजूदु आहे, त इहो जुमिलो थी वियो ज़मान हाल जो, ज़मान हाल ते टिक कंदासीं। नंबर 4 जुमिलो आहे हूअ डॉक्टर थींदी। थींदी माना ईंदड़ जी मुस्तक़बिल जी निशानी आहे, त मतिलबु हाणे हिन खे ईंदड़ वक़्त में यानी ज़मान मुस्तक़बिल ते टिक कंदासीं। अहिड़े तरह सां पंजूं ऐं आख़िरी जुमिलो आहे काल्ह ईद जो ॾींहुं हो। काल्ह यानी गुज़िरियल वक़्तु थी वियो, त ज़मान माज़ीअ ते असां टिक कंदासीं। वाओ, हेठि ॾिनल इशारनि जी मदद सां पाकिस्तान जे क़ौमी झंडे बाबति के बि 10 जुमिला लिखो। हाणे ही पाकिस्तान जो झंडो ठहियलु आहे, ही इशारा ॾिनल आहिनि, त हिननि जे मदद सां तव्हां 10 जुमिला लिखो। चंड ऐं सितारो, रंग साओ ऐं अछो, क़ौमी झंडे जी हिफ़ाज़त लाइ छा कजे, कहिड़ो रंग कहिड़े ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो, पंहिंजे झंडे जो शान वधाइण लाइ तव्हीं छा कंदा। अचो त 10 जुमिला ठाहियूं। जुमिलो नंबर 1 हर मुल्क जो हिकु झंडो हूंदो आहे। जुमिलो नंबर 2 असांजे मुल्क पाकिस्तान जो बि हिकु क़ौमी झंडो आहे। जुमिलो नंबर 3 पाकिस्तान जे झंडे में साओ ऐं अछो रंग आहे। नंबर 4 क़ौमी झंडे में साओ रंग मुसलमाननि जी नुमाइंदगी करे थो, जेको ख़ुशहाली जी निशानी आहे। नंबर 5 क़ौमी झंडे में अछो रंग मुल्क में रहंदड़ ॿियनि मज़हबनि जे माण्हुनि जी नुमाइंदगी करे थो, जेको अमन जी निशानी आहे। नंबर 6 क़ौमी झंडे में चंड ऐं तारो आहे। जुमिलो नंबर 7 चंड ऐं तारो मुल्की अज़मत जी निशानी आहे। नंबर 8 क़ौमी झंडे जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी जान क़ुर्बान करण खां कॾहिं बि न कीॿाइणु घुरिजे। नंबर 9 क़ौमी झंडे जी शान खे वधाइण लाइ 25 करोड़ अवाम हर वक़्तु कोशां रहंदी आहे ऐं हमेशह झंडे जी हिफ़ाज़त ऐं इज़त ऐं एहतराम कंदी आहे, ऐं 14 अगस्त जे क़ौमी ॾींहं ते पंहिंजे घरनि, दुकाननि ऐं गाॾियुनि ते क़ौमी झंडो फड़काए फ़ख़्रु महसूसु कंदी आहे।
नंबर 10 ऐं आख़िरी जुमिलो। शाल अल्लाह ताला असांजे मुल्क जे झंडे खे हमेशा ऊचो रखे, आमीन।